माज़ी जे मक़बूल अदाकार सतनोगर सिन्हा रियासत बाहर जे तक पटना साहिब तां कांग्रेस जे सीट जी चूंड में मैदान में लथल हो। सतनोगर सिन्हा जो मुक़ाबिलो मञल सियासतदाननि सां हो ऐं हुननि खां पोइते रहियो। अदाकारा ऐं मॉडल नुसरत जहां रूही बि हिन भेरे EITC जे टिकट तां रियासत उत्तर बंगाल जे तक बिसरत तां मैदान में लथल हुई। नुसरत जहां जो मुक़ाबिलो मञल सियासतदाननि सां हो। हिन सभिनी खे पोइते करे छॾियो ऐं इलेक्शन में कामयाबी माणी। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। नुक़्ता से तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त अदाकारनि करण खीर बि हिन भेरे BJP जी टिकट ते चूंड जे मैदान में लथल हो। हिन छत्तीसगढ़ जे तख़्त तां इलेक्शन विड़ी हुई। करण जौहर जो मुक़ाबिलो मञल सियासतदाननि सां हो, पर हू पंहिंजे हल्फ़नि खां अॻिते रहियो ऐं इलेक्शन में कामयाबी माणी। अदाकारा मिमी चक्रवर्ती पहिरियों भेरो रियासत उत्तर बंगाल जे कोलकाता जे ॿाराड़ी वारे तख़्त जोधापुर तां ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस जे टिकट तां मैदान ते लथी हुई। नौजवान अदाकार जो मुक़ाबिलो वॾे सियासतदाननि सां हो, पर हू सभ खां अॻिते रही। बंगाली, तामिल, तेलुगु ऐं हिंदी फिल्मनि जी माज़ी जी मक़बूल अदाकारा मूमू सीन रियासत उत्तर बंगाल जे तख़्त अनूसो तां EITC जे टिकट ते मैदान में लथल हुई, पर हू पंहिंजे हल्फ़नि खां पोइते रही। मूमू सीन जो सभ खां वॾो हलफ़ BJP जो उम्मीदवार फ़नकार बाबर सुप्रियो हो, जेको हिन खां अॻिते रहियो। बॉलीवुड जे प्लेबैक सिंगर बाबर सुप्रियो बि हिकु भेरो ॿीहर चूंड खटण में कामयाब थी वियो। बाबर सुप्रियो जी BJP जी टिकट तां रियासत उत्तर बंगाल जे तक अनूसो मां मैदान ते लथल हो। संदसि मुक़ाबिलो ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस जे अदाकार मूमू सीन सां हो, पर बॉलीवुड जे प्लेबैक सिंगर बाबर मैदान मारे वरितो ऐं हू इलेक्शन में कामयाब थी वियो। बॉलीवुड विलन रवि कश बि हिन भेरे रियासत उत्तर प्रदेश जे तख़्त गोरखपुर तां BJP जी टिकट तां मैदान में लथल हो। बॉलीवुड विलन जो मुक़ाबिलो निहायत तजुर्बेकार सियासतदान सां हो, पर हिन सभिनी खे पोइते करे छॾियो ऐं इलेक्शन में कामयाबी माणी। माज़ी जी मक़बूल अदाकारा ऐं अदाकार सतनोगर सिन्हा जी घरवारी पूनम सिन्हा बि हिन भेरे लोकसभा चूंड जो हिसो हुई। पूनम सिन्हा रियासत उत्तर प्रदेश जे तक लखनऊ मां समाजवादी पार्टी जे टिकट ते इलेक्शन विड़ियो ऐं हू ॿिनि हल्फ़नि खां पोइते रही। संदसि सभ खां वॾो हल्फ़ राजनाथ सिंह हो, जेको हिन खां अॻिते रहियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्त से तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त स्मृति ईरानी हिन वक़्तु बि वफ़ाक़ी वज़ीर आहे ऐं हिन भेरे बि ही BJP जी टिकट तां उत्तर प्रदेश जे तक अमेठी तां चूंड विड़ी, जितां संदसि मुक़ाबिलो कांग्रेस जे सदर राहुल गांधी सां हो। हिन तक जे ॿिनि पार्टियुनि जो उम्मीदवार बि चूंड विड़ी ऐं शुरूआती तौर ते राहुल गांधी सभिनी खां अॻिते हो, पर बाद में स्मृति ईरानी हिन खां बाज़ी खटे वई। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्त से तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त फिल्मी अदाकारनि जीअं फ़नकार बि हिन भेरे लोकसभा चूंड में हिसो वरितो। नाले वारे फ़नकार हंसराज राज बि हिन भेरे BJP जी टिकट ते क़िस्मत आज़माई। हंसराज दिल्ली मां मैदान ते लथल हो ऐं पंहिंजे मुख़ालिफ़नि खे पोइते करे छॾियो ऐं इलेक्शन में कामयाबी माणी आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्त से तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू दिल्ली में केतिरनि ई फिल्मनि में हीरोज़ खे रुआरींदड़ प्रकाश राज बि लोकसभा जी चूंड में हिसो वरितो हो। हू रियासत करंटा जे शहर बंगोल मां मैदान ते लथो ऐं संदसि मुक़ाबिलो मञल सियासतदाननि सां हो। फिल्मनि जी पुॼाणी जीअं प्रकाश राज जे लोकसभा जी चूंडनि जी पुॼाणी बि सुठी न थी ऐं हू बाक़ी मुख़ालिफ़नि खां पोइते रहियो। माज़ी जो मक़बूल अदाकार राज बब्बर हिन भेरे बि लोकसभा जी चूंड में हिसो वरितो। हिन भेरे रियासत उत्तर प्रदेश जे तक फतेहपुर सिकरी मां कांग्रेस जी टिकट ते मैदान में लथल हो। राज बब्बर जो मुक़ाबिलो BJP समेत ॿिनि हल्फ़नि सां हो, पर हू ॿिनि मुख़ालिफ़नि खां पोइते रहियो। माज़ी जी मक़बूल अदाकारा जिया परदा हिन भेरे रियासत उत्तर प्रदेश जे तख़्त रामपुर तां BJP जी टिकट तां मैदान में लथल। संदसि मुक़ाबिलो पंहिंजे उस्ताद ऐं हिन खे सियासत में मुतारिफ़ कराईंदड़ अज़ीम ख़ान सां हो, जेको समाजवादी पार्टी जो मरकज़ी अॻुवाण हो। जिया परदाद पंहिंजे हल्फ़नि खां पोइते रही। माज़ी जी मक़बूल अदाकारा ड्रीम गर्ल हेमा मालिनी 2014 में लोकसभा जे मेंबर चूंडिजी हुई। हिन भेरे बि हिन मैदान मारे वरितो। हेमा मालिनी रियासत उत्तर प्रदेश जे तख़्त मथुरा तां BJP जी टिकट तां मैदान में लथी ऐं हुन कामयाबी माणी। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्त से तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं। माज़ी जी मक़बूल डांस गर्ल उर्मिला मातोंडकर बि चूंड खां हफ़्तो अॻु कांग्रेस में शमूलियत इख़्तियार कई ऐं मुंबई में सियासी मैदान ते लथल हुई। फिल्मनि में पंहिंजे जलवनि सां मादद खे हैरान कंदड़ उर्मिला मातोंडकर सियासी मैदान में जलवो न ॾेखारे सघी ऐं हू पंहिंजे हल्फ़नि खां बि पोइते रही। मौज तिवारी ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस बंगाल अदाकार भारत जी रियासत बंगाल जे तक घातल मां ऑल इंडिया तृणमूल कांग्रेस AITC जे टिकट तां चूंड विड़ंदड़ बंगाली फिल्मनि जे हीरो देव बि ॿिनि हल्फ़नि खे बि पोइते छॾे ॾिनो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी